अस्सलाम वालेकुम नाज़रीन के सिंध न्यूज़ में ख़बरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। टंडो अलायार खां ख़बर शामिल कंदा हलूं त टंडो अलायार में बुख खां बेहाल औरतुनि ऐं ॿारनि जो DC हाउस आॾो ॿिए ॾींहुं एहतजाजी सिलसिलो जारी रहियो। टंडो अलायार जे DC हाउस आॾो मानीअ लाइ सदाऊं टंडो आदम रोड ब्लॉक करे औरतुनि ऐं ॿारनि राशन लाइ सख़्तु एहतजाज कयो। राशन घुरण ते DC जा गार्ड धिका ॾेई तज़लील था कनि। असांजा बच्चा ॿिनि ॾींहंनि खां बुख ते वेठल आहिनि। मुज़ाहिरीन चयो त ए सेक्शन मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे एहतजाज ख़त्म करायो। टंडो अलायार ज़िले इंतिज़ामिया जे नाअहली जे सबबि ज़िले टंडो अलायार जा 200 खां वधीक ॻोठ पाणीअ हेठि ॿुॾल आहिनि। मोहम्मद रहीम ख़ासकेली जे रिपोर्ट मुताबिक़ हज़ारें एकड़ फ़सुल तबाह थी विया आहिनि। हज़ारें बरसात मुतासिर खुले आसमान हेठि वेठल आहिनि। गुज़िरियल ॾींहुं बुख खां बेहाल औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि जो DC हाउस आॾो सख़्तु एहतजाज। टंडो अलायार DC हाउस ते राशन न मिलण ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कयो। ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल बरसात मुतासिरनि DC हाउस आॾो टंडो आदम रोड ब्लॉक करे सख़्तु एहतजाज कंदे रोड ब्लॉक करे छॾियो। सख़्तु नारेबाज़ी कंदे मुज़ाहिरीन राशन जो मुतालबो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त राशन घुरण ते DC जा गार्ड धिका ॾियनि था। असांजा बच्चा लंघर ते वेठा आहिनि ऐं DC टंडो अलायार पंहिंजे बंगले में आराम सां सुतल आहे। असांजा ॻोठ पाणी हेठि ॿुॾल आहिनि। माल मतो मरी वियो आहे। बच्चा बुखुनि खां बेहाल आहिनि। असांजी केर बि सार नथो लहे। हिननि चयो आहे त DC टंडो अलायार तरफ़ां कुझु बि न मिली सघियो आहे। अगरि असांखे फ़ौरी राशन न ॾिनो वियो आहे त असांजा बच्चा बुख विघे मरी वेंदा। DC हाउस आॾो सख़्तु एहतजाज कंदड़ मर्दनि औरतुनि ऐं ॿारनि वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो आहे त असांखे टेंट ऐं राशन ॾिना वञनि त जीअं आसानी सां ज़िंदगी गुज़ारे सघूं।